ये सिंध सिंधन जी आहे कंहिंजे पीउ जी जागिर नाहे। सिंधी मोहब्बती मिठड़ा माण्हू किसा वेर न रखदा आहिनि उतो सिंधी उतो सिंधी। दिल जा वहम विसार हण भाला विड़बा करे आॾी ढाल में ढाल मथां तेग तरार मार त मतारो थी। महिरबानी साईं फ़कीर कादिर बख़्श साहब असांजे स्टेज ते जलवे अफरोज़ साईं ताज साईं असां सभिनी जो ताज ऐं साईं मंसूर कादिर जोने जो साहब साईं बदर चन्ना साहब फ़कीर कादिर बख़्श साहब पिंडाल में वेठल थोरा बि घणा आहिनि छो त हर माण्हू चूंडियल माण्हू आहे तमामु मुनफ़रिद पंहिंजे मुआशिरे जो हिकिड़ो सुजाग ऐं सुधरियल ऐं इल्मु अदब सां चाह रखंदड़ माण्हू आहे जेको हिते लड़ी आयो आहे। दोस्तनि ॻाल्हियूं कयूं त माण्हू थोरा आहिनि इहे ॻाल्हियूं पंहिंजी जॻह ते आहिनि उन जा सबब कुझु हुननि बयानु कया आहिनि कुझु उहे ई आहिनि कुझु ॿिया बि थी सघनि था पर मुंहिंजे ख़्याल में इब्राहिम मुंशी साहब जी वरसी असां 5-7 साल हिते मल्हाई। इब्राहिम मुंशी साहब जी अहलिया मोहतरमा जेका हुनजी घरवारी हुई उन मूंखे पंहिंजो पुटु बनायो हो। जॾहिं मूं हुनजे इलाज जी ख़िदमत कई कराची में त मूंखे इस्पताल में ई चयईं त बाबा तूं मुंहिंजो पुटु आहीं जेसिताईं मुंहिंजी ॼमार आहे तूं हिन वर्सीअ जो वारिस आहीं इनखे सुहिणे नमूने मल्हाए इहो तुंहिंजे मथां मुंहिंजो फ़र्ज़ु आहे। असां हिते चंद साल वर्सी मल्हाई बेशक उन खां पोइ ही निभागी किरोना अची असांजे विच में पई जीअं सॼा किसाई मटाए छॾिया ऐं वर्सियूं प्रोग्राम सिलसिला सभु मुनक़ता थी विया। वरी नए सिर फ़कीर कादिर साईं त हुनजे सोबत जो हिकिड़ो फ़कीर आहे ऐं फ़कीर चवंदो बि आहे त मुंशी साहब चयो त हाणे माण्हू तक़रीरूं ख़ुश्क ॿुधनि कोन था इन जे करे अचु त पाण ॻोठनि में झंगनि झरनि में जबलनि में ऐं वस्ती वाहणनि में जेको आहे पंहिंजे शाइरी जे वसीले ॻाए माण्हुनि खे सुजागी ॾियूं ऐं माण्हुनि खे जगायूं। ऐं मुंशी वाक़ई ईअं ई कयो। अहिड़ा शख़्स जेके हुआ जिन सुञाईअ में गुरबत में ऐं हर हाल में पंहिंजो जेको अंदर जो इंसानु उन्हनि जो ज़मीर जाॻियल हो उनखे उन्हनि हंध माग ते पुॼायो ऐं पंहिंजो पैगाम रसायो हक़ अदा कयो पंहिंजे सचाई ऐं जेको हुननि जे अंदरि शहूर जाॻियल हो उनजो। फ़कीर कादिर बख़्श खे बि आउं जस ॾींदुसि जंहिं उन रीत खे निभायो आहे। तव्हां उनजे लाइ ताड़ियूं वॼायूं आहिनि अञा मुंहिंजे ख़्याल में ज़ोरदार ताड़ियूं वॼायो। फ़कीर साईं जी वफ़ा खे सलाम आहे। उन सां गॾोगॾु सकाफ़त खाते खे बि जस हुजे। असां बि हिते सकाफ़त खाते जो को तावन थोरो हासिलु कंदा हुआसीं वर्सीअ में ही हाल मुफ़्त में ॾींदा हुआ। मैडम ससुई पली उहे असांजे प्रोग्राम जी सदारत कंदा हुआ ऐं असांजा तमामु सुठा सुठा दीब आलिम हिन प्रोग्राम जी ज़ीनत बणजंदा। अॼु बि साईं जिन आया आहिनि तमामु ताज जो साहब सिंधी अदबी संगत जो मरकज़ी सेक्रेटरी जनरल आहे मुंहिंजे ख़्याल में उहो शरीक आहे माना सॼी सिंध जा अदीब छो त हुननि जो ताज जॾहिं शरीक आहे त सॼी सिंध जा अदीब शरीक आहिनि। ऐं ताज जो साहब को मामूली माण्हू न आहे पर सिंध जे ॻाहनि में बरक़ अदीबनि में लेखकनि में मुहक़िक़नि में संदसि तमामु नालो मथां ई ते आहे। इन जे करे असां बि उन वटां घणो कुझु सिखियो आहे। गॾु सफ़र बि कया अथऊं वेठा मिलिया ॾिठा अथऊं माशाअल्लाह हिकिड़ी तमामु सादगी सचाईअ सां पंहिंजी ज़िंदगी हिकिड़ी मिसाली हुन इल्मु अदब खे ॾिनी आहे। ऐं मुंशी साहब जे पैगाम खे वरी बि ज़रूरत आहे। झंग झर में साईं पीर बख़्श जुमारी साहब जूं ॻाल्हियूं बुरगुड़ी साहब जूं ॻाल्हियूं तमामु खरियूं ऐं चिटियूं ऐं पधरियूं ऐं पुख़्तियूं ऐं पकियूं ॻाल्हियूं हुयूं। उन जे साम्हूं त असां कुझु न आहियूं पर हक़ीक़त इहा आहे त मुंशी साहब जे शाइरी खे असांजे कोर्स में बि शामिलु थियणु घुरिजे। असांजे स्कूलनि में कॉलेजनि में यूनिवर्सिटियुनि में इल्मी अदबी माहौलनि में आम करण जी ज़रूरत आहे। ऐं फ़कीर कादिर बख़्श खे अर्ज़ु कंदुसि त मुंशी साहब जा कुझु शेर असांखे अहिड़ा चूंडे ॾे हूअं त किताब घणा आहिनि असां वटि सभु पर साईं जी वरी चूंड जेका आहे इंतिख़ाब पाण माइक ते अचनि था तव्हां ॾिसो था जेकॾहिं जेसिताईं महिमान अचे थो ऐं चवां थो इहे 2 मिंट बि ख़ामोशी न थिए फ़कीर कादिर जे ज़ुबान तां शेर ॿुधूं त उनजो हिकिड़ो मज़ो ई निरालो आहे। ऐं माशाअल्लाह हाल सॼो फ़कीर साईं जे आवाज़ में मुंशीअ जे शेर सां गूंजी थो वञे ताड़ियुनि सां त यकीनन मुंशी साहब जे शाइरी में हिकिड़ो पैगाम आहे हिकिड़ी सचाई आहे हिकिड़ो हक़ गोई आहे तमामु हिकिड़ी दिलेरी सूरियाई आहे जुरत आहे। उन्हनि जे करे इहा शाइरी जेका आहे उहा चूंडे ॾियो त साईं उनजा हिकिड़ा ख़ूबसूरत पाण 50-100 फ्रेम ठाहे ऐं जिते बि अहिड़ा माग मकान आहिनि जिते पब्लिक आम पब्लिक जी घणे में घणी नज़र पए थी उन हंधनि ते उन्हनि खे चपसार कयूं त मुंशी साहब जो जेको पैगाम आहे उहो अञा वधीक आम थी सघे। ऐं इनशाला असांजे लाइ उन मद में जेके बि ख़िदमतूं साईं जिन चवंदा इनशाला असां अॻु में बि उन में गॾु हुयासीं हाणे बि आहियूं ऐं रहंदासीं। तव्हांजी वॾी महिरबानी रखियलु आहे।